साथियो जे सिंध दोस्तो अज पाण खे सिंध जे क़ौमी तहरीक जे कंहिं ॿिए पासे ते ॻाल्हाइणो हुयो, पर कल्ह खां जेके आलमी सतह ते वाक़िया पेश आया आहिनि उन्हनि सॼी दुनिया खे मुतासिर कयो आहे। सॼी दुनिया उन ते ॻाल्हाए थी, जेतोणीकि उन जो सिधो वास्तो असां सां कोन्हे, असांजो सिधो वास्तो उन सां न आहे। उन जा फौरी असर के अहिड़ा ख़ासि असां ते न पवंदा, पर असर ज़रूरु पवंदा। असर त हमेशह खां दुनिया जे कुंड कुड़िछ में थींदड़ वाक़िअनि जा असां ते पवंदा आहिनि, असांजा ॿियनि ते पवंदा रहिया आहिनि, पर वक़्त जे रफ़्तार सां उन्हनि जी रफ़्तार बि तब्दील थींदी रही आहे। कंहिं वक़्तु दुनिया जे मुख़्तलिफ़ हिसनि में थींदड़ वाक़िआ ॿियनि हिसनि ताईं पहुचण में साल लॻंदा, पोइ अहिड़ो दौरु आयो त महीना लॻंदा हुआ। हाणे सूरत हाल ॿी थी वई आहे। डिघी कहाणीअ खां बचण लाइ रुॻो मुख़्तसर असां गुज़िरियल सदी जी ॾिसूं त कीअं असां मुतासिर थिया आहियूं दुनिया जे वाक़िअनि खां। 20वीं सदीअ जो तमामु वॾो वाक़ियो जेको इंसानी तारीख़ जो वॾो वाक़ियो हो, बोल्शेविक इनक़लाब रूस जो आयो, उन सॼी दुनिया खे मुतासिर कयो, असांखे बि मुतासिर कयो। अञा ताईं कंहिं न कंहिं शिकिल में उन जा असर दुनिया में हलनि था पिया। ॿी आलमगीर जंग लॻी, उन दुनिया खे वॾे पैमाने ते मुतासिर कयो, हिते बरे सग़ीर खे बि मुतासिर कयो, सिंध खे बि मुतासिर कयो। कीअं कयो, केतिरो, तव्हां सभु ॼाणो था। वियतनाम जी जंग जेका दुनिया में इंसाफ़ आज़ादीअ जे जंगियुनि जो हिकिड़ो तारीख़ी मिसाल चयो थो वञे, उन बि असांखे सिंध जे माण्हुनि खे मुतासिर कयो। सिंध जी क़ौमी हक़नि जी जंग जेका आहे उन खे उन मुतासिर कयो, असां उन खां सिखियासीं। ऐं पोइ बोल्शेविक इनक़लाब जे नतीजे में ठहियल सोवियत यूनियन टुटो, वरी उन दुनिया खे तमामु वॾे पैमाने ते मुतासिर कयो। त हाणे त दुनिया एॾी तेज़ थी वई आहे जो ख़बर जी तशरीह जेका माना ई तब्दील थी वई आहे। अॻे चयो वेंदो हो त ख़बर उनखे थो जे जेको कुझु थी चुको, हाणे थो चयो वञे त ख़बर उहा आहे जेकी कुझु थी रहियो आहे। माना उन जो उन महिल दुनिया में थींदड़ वाक़िअनि जा असर ॿियनि हिसनि ताईं पुॼनि था। त जेकी कुझु कल्ह थियो आहे ऐं जेकी वाक़िआ इन खां अॻु में थिया, जंहिंजे नतीजे में कल्ह वारी सूरत हाल थी आहे, उन खां उन तफ़सीलनि खां हर बाशऊर पढ़ियो लिखियो माण्हू वाक़ुफ़ु आहे। इज़राइल जेको कुझु कंदो रहियो आहे, ख़ासि करे गुज़िरियल 2 सालनि खां, उन तफ़सील में नथा वञूं, उन कारणनि खे ॾिसूं त मुंहिंजे ख़्याल में इहो 21वीं सदीअ जो कॉलोनियलिज़म आहे, उन जी इहा शकिल आहे। उन ते चऊं था असां इहो उन इहा शकिल जेका शुरू कई उहा सोवियत यूनियन जे ड्रहण जे नतीजे में थी। ऐं उन महिल जीअं मां चवां थो, मां अॻ में बि चवंदो रहियो आहियां, हाणे बि चवां थो त बोल्शेविक इनक़लाब दुनिया खे तब्दील कंदड़ हिकिड़ो वाक़ियो हुयो, ऐं वरी सोवियत यूनियन जो ड्रहण बि दुनिया खे तब्दील कंदड़ हिकिड़ो वाक़ियो हुयो। उन महिल हिते सिंध में बि ऐं दुनिया में बि ॿराया। अक्सर माण्हुनि चयो त हाणे सोवियत यूनियन जे ड्रहण सां सर्द जंग, जंहिंखे चयो पियो सर्द जंग, ख़तमु थी, ऐं किन चयो त हाणे दुनिया जी जंग मां जान छुटी। मुंहिंजो चवणु हुयो त जंग मां जान न छुटी। मुंहिंजो दलील इहो हुयो, मूं लिखियो बि इन ते मज़मून में चयो बि त जंग शुरू कंदड़ जेका धुर ही उहा त मौजूदु आहे। इहे दुनिया में जेके जंगियूं थियूं आहिनि गुज़िरियल 2-3 सदियुनि मां, जेके तबाहियूं थियूं आहिनि, ग़ुलामियूं थियूं आहिनि,
इंसाननि जूं क़ौमुनि जूं तव्हां सभु ॼाणो था उहे सरमाएदारीअ जे तरक़ीअ सां थियूं आहिनि, उन सां लाॻापियल आहिनि। उनखे ज़रूरत पई नई मंडियुनि जी, नवां तरीक़ा उन्हनि इख़्तियार कया माण्हुनि खे ग़ुलाम बनाइण जा, त उहा धुर मूं चयो त मौजूदु आहे। जेका ॿी धुर ही जेका उन में रुकावट पैदा करे पई उहा ख़तमु थी वई आहे, त जंग कीअं ख़तमु थींदी? जंग त वधंदी। हिते मूंखे सिंधीअ चवण यादि थी अचे त उठ तॾहिं थिए रड़िया जॾहिं ॿोरा थिए सिबिया। सर्द जंग जंहिंखे चयो थो वञे, उन दौरान अमेरिका ऐं उन जे इतिहादी सरमाएदार मुल्कनि ट्रिलियंस ऑफ डॉलर्स यानी खरबें डॉलर ख़र्च कया सिर्फ़ु इन ते त सोवियत यूनियन रहे, छाकाणि त उहो हुननि जे ॾाढो रुकावट पियो पैदा करे। हू जीअं ऐं जेतिरी जहिड़े नमूने चाहिनि पिया दुनिया जी फुलट न पिया करे सघनि। ऐं मुंहिंजो त इहो तजुर्बो आहे त वेस्ट यूरोप जी जेका वेलफेयर स्टेट चयो थो वञे, उहो बि बाय डिफॉल्ट बाल्शविक इनकलाब ऐं सोवियत यूनियन जे करे हुयो। इन्हनि सरमाएदार मुल्कनि खे ख़ौफ़ हो त जेकॾहिं हद खां वधीक माण्हुनि ते जबर कयो वेंदो त उहे कम्यूनिज़म जे हलिया वेंदा। तंहिंजे करे थियो, ऐं उहो पोइ असां ॾिठो आहे सोवियत यूनियन जे ढहण खां पोइ उते माण्हुनि खे जेके सहूलियतूं जेके रिआयतूं हूंदियूं हुयूं उहे आस्ते आस्ते करे उन्हनि खां तरक़ीअ जे नाले में वापसि वरितियूं पियूं वञनि। त उन जे नतीजे में इहा सॼी तब्दीली आई। ऐं पोइ जॾहिं उहो ड्रही वियो त उन्हनि खे खुलियल मैदान मिली वियो। उहे जेके खरबें डॉलर हुननि ख़र्च कया हुआ उन जे वापसीअ जो, उन जे मुनाफ़े जो हुननि जे लाइ मौक़ो मिलियो। ऐं पोइ दुनिया में हुननि भेल शुरू कई। नए सिर दुनिया ते कब्ज़े जो हिकिड़ो दौरु शुरू थियो आहे। उन खां पोइ हीअ 21वीं सदी आहे। ज़ाहिर आहे उन में 18वीं 19वीं सदीअ वारा तौर तरीक़ा कब्ज़े जा न थींदा, पर मक़सद उहे ई आहिनि। 18वीं 19वीं सदीअ जे यूरोपी ताक़तुनि जेको एशिया अफ्रीका लैटिन अमेरिका ते कब्ज़ा कया, उन में मतिलबु इहो उन्हनि क़ौमुनि खे ग़ुलाम बणाए उन्हनि जे वसीलनि जो इस्तेसाल कयो वञे, उन्हनि ते पंहिंजा फ़ैसिला मढ़िया वञनि। हाणे बि इहो कयो थो वञे पियो। तौर तरीक़ा सिर्फ़ु मुख़्तलिफ़ आहिनि। ऐं तॾहिं जंग जा ॿिया तरीक़ा हाणे ॿिया आहिनि, पर जंगियूं असां ॾिसूं त जेका सर्द जंग ही 45 साल, उन दौरान केतिरियूं जंगियूं थियूं। जेके दोस्त उन चवनि पिया, हिकिड़ो सिंध जो तमामु सीनियर कम्यूनिस्ट अॻुवाण उन मूंसां गुफ़्तगू कई सोवियत यूनियन ढहण ते। उन चयो त हाणे ॿियो थिए न थिए, दुनिया हाणे जंग खां बची वई। मूं हुनखे चयो जंग में वधंदियूं दुनिया में त असां लेखो करे ॾिसूं त 45 साल कोल्ड वार वारे दौर में केतिरियूं जंगियूं लॻियूं ऐं उहे कहिड़ी नौयत जूं हुयूं। मसलन उन महिल जेके जंगियूं हुयूं आज़ादीअ जी जंगियूं हुयूं, वियतनाम जी, अलजज़ाइर जी, कांगो जी, ॿिया एशिया अफ्रीका जा केतिरा मुल्क, उहे जंगियूं हुयूं ऐं उन्हनि जा हिकिड़ा मयार हुआ। पोइ जेके हाणे थियूं आहिनि जंगियूं, उन्हनि जा जेका उहे तबाही थियूं कनि, न उहे इंसान थियूं ॾिसनि, न जानवर थियूं ॾिसनि, न माहौल थियूं ॾिसनि, तबाही आहे हर तरफ़ सां। ऐं हाणे त उन्हनि जे नतीजे में अॻे ज़मीन ते जंगियूं थींदियूं हुयूं, हाणे जेको ज़मीन खां हेठि समुंड जो तरो आहे, ओसि ताईं जंग जूं चारियूं वञनि पियूं। दुनिया जा इंसान दोस्त माण्हू रिड़ियूं था कनि त हाणे समुंड तबाह थी वेंदो, या ज़मीन खां मथे फ़ज़ा में उते हाणे जंग जा सामान तयारियूं कयूं थी वञनि पियूं। ऐं इहे सरमाएदार मुल्क कनि था पिया। त हाणे त एॾी ख़तरनाक जंग थी वई आहे
मक़सदु सॼो दुनिया ते कब्ज़े जो आहे त ही जेको मिडल ईस्ट में जंगियूं थियनि पियूं जंहिंजे नतीजे में कल्ह ईरान ते हमिलो थियो आहे इहो उन जो हिसो आहे हिकिड़ो बहानो उन जो रिजीम चेंज चयो वञे थो त जेके डिक्टेटर आहिनि उन्हनि खे हटाइण जे लाइ बि जंगियूं थियूं आहिनि उन तफ़सील में वञण जी ज़रूरत न आहे हर उहो हुकुमरान जेको इन्हनि यूरोपी अमरीकी साम्राजी मुल्कनि जे उन साम्राजी मक़सदनि में दुनिया ते कब्ज़े लुटमार बदमाशीअ जे आॾो थोरी बि रुकावट थिए पियो उन मुल्क खे तबाह करिणो आहे उन जा मिसाल पिया आहिनि सदाम हुसैन चयूं त उहो साईं डिक्टेटर आहे बिल्कुलु डिक्टेटर हुयो पर छा मिडल ईस्ट में सदाम हुसैन डिक्टेटर हो या कज़ाफ़ी डिक्टेटर हुयो उहे डिक्टेटर हुआ पर साॻिए वक़्तु उहे पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जे लाइ बि कमु कनि पिया पंहिंजे मुल्क जी ख़ुदमुख़्तारी लाइ बि कमु कनि पिया ऐं इन्हनि कब्ज़ेगीर बदमाशनि खे रुकावट पिया कनि उन्हनि खे उन जे मुल्कनि खे ई तबाह कयो वियो ऐं पोइ सीरिया मिस्र में अॻ में करे चुका इहो सॼो हुयो बाक़ी जेके उते अरब बादशाह वेठा आहिनि सऊदी अरब UAE बहरेन कतर जिथे अमेरिका जा अॾा आहिनि जिथे सुबुह शाम वञनि था उहे उन्हनि खे डिक्टेटर लॻनि ई नथा त असुल में इहो दुनिया ते कब्ज़ो करिणो आहे जेको बि उनजी आॾो रुकावट कंदो वॾी रुकावट सोवियत यूनियन हटी वियो हाणे जेको कंदो उनखे ख़तमु कयो वेंदो उन जे लाइ जेको हाणे टर्म यूज़ थिए थो प्रॉक्सी वार जेके उन्हनि पंहिंजा प्रॉक्सी ठाहिया इन्हनि यूरोप वारनि इहे मज़हबी बुनियाद परस्त दहशतगर्द जेके हाणे दहशतगर्दीअ जो नालो वठी दुनिया में वरी नयूं जंगियूं कजनि थियूं इहे कंहिं पैदा कया इहे उन्हनि पैदा कया दहशतगर्द मज़हबी बुनियाद परस्त इहे समूरा उन्हनि पैदा कया प्रॉक्सीस ठाहियूं पंहिंजा उन्हनि खे आॾो करे उन्हनि खे बहानो बणाए दुनिया ते कब्ज़ो कनि त हिकिड़ियूं प्रॉक्सीस तंज़ीमूं ठाहियूं अहिड़े नमूने अमेरिका ऐं यूरोप वारनि जी प्रॉक्सी स्टेट आहे इज़राइल जंहिंजे आॾो करे हू दुनिया ते ख़ासि तौर मिडल ईस्ट ते कब्ज़ो कनि था ऐं मिडल ईस्ट जी अहमियत छो आहे उन तफ़सील में नथा वञूं हिकिड़ो त उते तेल आहे तेल जो मर्कज़ आहे उहो ॿियो दुनिया जा जेके सामूंडी वापारी रस्ता आहिनि उन्हनि जो बि मर्कज़ आहे उहे हितां लंघनि था तंहिंजे करे उन्हनि जी प्रॉक्सी उन्हनि जी हिकिड़ी आउटपोस्ट इज़राइल आहे उन जे ज़रिए जेको उन्हनि जे चवण में नथो अचे उन्हनि खे हाणे त तव्हां सां ॾिठो आहे त अमेरिकी सदर ऐं उनजो प्रॉक्सी इज़राइल उहे दुनिया वारनि खे चवनि था मुल्कनि में असांजी हीअ ॻाल्हि मञो न त अचूं था बंदूकूं बम खणी न त असांजी ॻाल्हि मञो सिधो सऊं त इहो जदीद दौर जो कॉलोनियलिज़म आहे असांखे उन जे लाइ तयारु थियणु खपे असां जहिड़नि महकूम माण्हुनि खे पंहिंजी हिकमत अमली ठाहिण लाइ उनखे सम्झणु घुरिजे 20वीं सदीअ जे अचण ताईं कॉलोनियलिज़म जो दौर हुयो दुनिया ते कब्ज़े जो दौर हो 20वीं सदी एंटी कॉलोनियलिज़म जी सदी हुई सभु तव्हां सम्झनि था दुनिया में क़ौमी आज़ादीअ जूं तहरीकूं हलियूं एशिया अफ्रीका में सभिनी ॾिठो ऐं उन में सोवियत यूनियन जी बि मदद हुई त 20वीं सदी एंटी कॉलोनियलिज़म जी सदी हुई 21वीं सदी में वरी कॉलोनियलिज़म अची विया उन जी शकिल ॿी आहे तौर तरीक़ा ॿिया आहिनि त असां जहिड़ा महकूम माण्हू ही जेको वेझड़ाईअ में असां जदोजहद कईसीं पाणीअ जे मसइले ते कॉर्पोरेट फार्मिंग ते जेका अञा हले थी पई उन दौरान बबरलो जो धरणो या उन खां थोरो अॻु में तहरीर में बि तक़रीर में मूं चयो त इहा जेकी कुझु कॉर्पोरेट फार्मिंग आहे इहो जदीद दौर जो कॉलोनियलिज़म आहे ऐं इन में न रुॻो पाकिस्तान जी स्टेट शामिल आहे पर इन में आलमी
इस्टेब्लिशमेंट जेका आहे, जेके आलमी क़ुवतूं आहिनि, उहे बि शामिल आहिनि, छो त ॿियनि मुल्कनि जूं ज़मीनूं बि उन्हनि जा वसीला बि खयां था पिया वञनि। इहो सफ़ा ग़लति हो, या सफ़ा अणॼाणाई ही, जहालत ही, या इहो मनसूबे सां हुयो त हिते इहो चयो वियो त इहो हिकिड़ो वॾेरो आहे सिंध जो, उन इहो सभु कुझु कयो आहे। नो, एतिरी सिंपल सादी या न आहे। उहो वॾेरो हिन रियासत जो एजेंट आहे, ऐं ही रियासत जेका आहे उहा आलमी सरमाएदार साम्राज्य जी वरी एजेंट आहे। त उहो त एजेंट जो एजेंट आहे, उनखे बिल्कुलु कंडेम कजे, उन ख़िलाफ़ वेड़ कजे, पर उनखे एजेंट जो एजेंट सम्झी कजे। हेॾी वॾी गंभीर ऐं घण तरफ़ी जेका चढ़ाई आहे असां जड़नि महकूम मुल्कनि ते, सिंध जड़नि ते, उन्हनि खे एॾो सिंपल करे पेश कजे त हिकिड़ो वॾेरो, हिकिड़ो माण्हू सिंध जो वॾेरो जेको हिकिड़े वर्दीअ वारे हिकिड़े ऑफिसर जे मार जो मोहताज आहे, उनखे उहो करे सघे। त असांखे हाणे पंहिंजी हिकमत अमलीअ खे तब्दील करणो आहे, ऐं नज़र ईअं ईंदो आहे त असां ज़हनी तौर ते 70 वारे ऐं 80 वारे ॾहाके जे मेंटेलिटीअ में बीठा आहियूं। असां शयुनि खे उन तरह सां ॾिसंदा आहियूं, दोस्त दुश्मन जा मयार उहे ई असां रखंदा आहियूं, ऐं जिदोजहद जा तौर तरीक़ा बि असां अञा उहे ई सम्झी वेठा आहियूं, उनखां ॿाहिरि ॾिसण जे लाइ तयारु न आहियूं। ईअं न आहे, दुनिया रुॻो इहा तब्दील न थी आहे त अॻे असां ठक ठक करण वारी टेलीफोन इस्तेमालु कंदा हुआसीं, ऐं हाणे मोबाइल फोन असां रुॻो इहा न मटी आहे। दुनिया ज़हनी तौरु ख़्याली तौरु मटिजी वई आहे, हिकमत अमलनि जे लिहाज़ खां मटिजी वई आहे, कॉलोनियलिज़म जी शिकिल मटिजी वई आहे। असांखे बि छो त इहा बाहि जेका लॻी आहे, ॿेले खे बाहि लॻंदी आहे, उहा बाहि वधंदी ईंदी आहे। जेसि ताईं उहा पहुचे असां तोणी बाहि अंदाज़ो कजे, तेसि ताईं उनखे रोकण जो, उनजो ट्रोड़ करण जो बंदोबस्तु करे वठिजे। शुरूअ में जीअं मूं चयो, हाणे आख़िर में बि चवां थो त फौरी असां ते असरु इन जो न आहे, पर इहो असां ते पवंदो, इहो असांजे अचिणो आहे। जीअं मूं चयो त सिर्फ़ु उनखे छॾियो वेंदो जेको हिते मुती थी रहंदो, ग़ुलाम थी रहंदो, जेको मज़ाहमत कंदो। असां चऊं था असां पंहिंजी 5000 साला जेका हैसियत आहे, जेका सुञाणप आहे, जेका तहज़ीब आहे, वतन जी मालिकी आहे, उन सां रहंदासीं, उनखे ईअं सवलाईअ सां रहण न ॾींदा। तंहिं करे इहा जेको तूफ़ान हलियो आहे, जेका बाहि ॿरी आहे, इहा हिते न बीहंदी, इहा वधंदी। ऐं सिंधीअ में चवणी आहे त हीणी सवेर पलाणे। असां कमज़ोर आहियूं त असां अॻे खां उन शइ ते सोचूं त इहा बाहि जेॾहिं असांजे दर ते पहुचंदी, उनजी असां कहिड़ी तयारी कई आहे। उन हिसाब सां असां पंहिंजो बहसत फ़र्द जे, बहसत पार्टीअ जे, बहसत क़ौम जे, पंहिंजो असां ज़रूरु तनक़ीदी जाइज़ो वठूं, ऐं दुनिया खे बि ॾिसूं, दुनिया जी ख़बरचार रखूं। हिते हिकिड़ो क़ौम परस्तीअ जो अजीब माहौल पैदा कयो वियो त असां त नेशनलिस्ट आहियूं, असां त सिंधी आहियूं, असांजो ॿी दुनिया सां छा वञे। ऐं पोइ अहिड़ी सूरत हाल आई त हिकिड़े वॾे क़ौम परस्त अॻुवाण ॿिए वॾे क़ौम परस्त अॻुवाण जे लाइ चयो त हिन खे त इहा बि ख़बर कान्हे त दुनिया में खंड घणा आहिनि। ऐं अहिड़ो माहौल उहो अची वियो। दुनिया सां असां कीअं ॻंढिबासीं? 60-70 जे ॾहाके में दुनिया सां ॻंढियल कीअं हुआसीं? इल्म जे ज़रिए ॻंढियल हुआसीं, किताब जे ज़रिए ॻंढियल हुआसीं, सियासत जो किताब, इल्म जा किताब, अदब दुनिया जो पढ़ंदा हुआसीं। पोइ हिते माॻहीं किताब जी हौसला शिकनी कई वई, जंहिंजे नतीजे में असां हिते पहुता आहियूं। तंहिं करे नए सिरे असांखे पंहिंजूं सिफ़ूं दुरुस्त करणु खपनि, ऐं दुनिया में छा थो पियो थिए उन सां पाण खे ॻंढणु खपे, ऐं उन जे पस मंज़र में असां पंहिंजी हिकमत अमलीअ जे बारे में गुफ़्तगू कयूं, डिस्कस कयूं, क़ौमी सतह ते घण तरफ़ी
त पोइ ई इहा बाहि सिंध ताईं पहुचण खां उनजे सरहदुनि खां क्रॉस करण खां असां रोके सघंदासीं, छो त हिते ऑलरेडी ही रियासत उन आलमी साम्राज्य जे एजेंट वारो किरदारु करे थी पई। इन मूं उमेद न रखो त तव्हांजो तहफ़ुज़ कंदी, तव्हां असांखे पंहिंजो तहफ़ुज़ पाण करिणो पवंदो। उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि, जीअं मूं चयो त शुरूअ में त कंहिं ॿिए पासे ते ॻाल्हाइणो सिंध जे अंदरूनी सूरत हाल ते, त ईंदड़ दफ़े मां बि कंदुसि, पर उहो मुंहिंजो या मुंहिंजी जमायत जो नुक़्ते निगाह ईअं क़ौमी सतह ते थियणु घुरिजे त इन नई आलमी सूरत हाल में कॉलोनियलिज़म जे नई शकिल में असां पंहिंजी जिदोजहद कहिड़े नमूने तरतीब ॾियूं, इन ते गुफ़्तगू कंदासीं। महिरबानी।